अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी हिकु बहितरीनु अपडेट तव्हांखे ॾींदासीं दोस्तो। इन उदासी टीवी यूट्यूब चैनल ते अॼु हिकु तव्हांजे कम जी ख़बर ऐं अपडेट आंदी आहे ऐं तव्हांखे हर अपडेट पुॼाइण जे लाइ असां हर वक़्तु बर वक़्तु तयारु हूंदा आहियूं। इन वीडियो खे दोस्तो आख़िर ताईं ॾिसंदा जीअं का अपडेट तव्हां खां मिस न थिए। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। पहिरियां उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा ऐं थी सघे पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, असल में हाणे सिजावल ख़ान जेको ऐं शेर अली असद कुरैशी जी मां तव्हांखे जेका डिटेल नई डिटेल ॾींदो हलां त असद कुरैशी हिकु सिजावल ख़ान वांगुरु वॾेरो मतिलबु वॾेरे जो कैरेक्टर बि कंदो ऐं पथारीदार बि हूंदो, चोरनि जो यार बि हूंदो, चोर बि मतिलबु बैकग्राउंड हुनजो चोरनि वारो बि हूंदो। जीअं सिजावल ख़ान जो बैकग्राउंड तव्हां ॾिठो त सिजावल ख़ान जेको पथारीदार चोरनि खे राहींदो हुयो ऐं चोरनि सां यारी चोरड़ो बि हुयो। सिजावल ख़ान ड्रामे में किरदारु तव्हां ॾिठो ऐं इन सां मिलंदो जुलंदो करैक्टर जेको आहे उहो असद कुरैशी खे बि ॾिनो वियो आहे। हुन जा बि साॻिए कम ऐं साॻी ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त आहिनि सखणा मतिलबु हवाल, जीअं हिक ॿिए खे इहे मारींदा कोन, बाक़ी काफ़ी किस्तनि ताईं हिक ॿिए खे सिजावल ख़ान ऐं शेर अली धमकाईंदा सही। बाक़ी जेकी दहशत आहे शेर अली यानी असद कुरैशी जी उहा सभ खां वधीक आहे। चङे भलनि अदाकारनि खे जेको आहे मुझाए विझे थी, उनजी दहशत उनजे साम्हूं बीहणु नामुमकिन हूंदो आहे हर अदाकार जे लाइ। छाजे करे हू सीनियर अदाकार आहे ऐं उन जहिड़ो अदाकार न थियो आहे न थींदो। दोस्तो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।